रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब अॼु जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि उहो हिकिड़ो मुनफ़रिद टॉपिक आहे जंहिंमें आउं तव्हांखे सेखारींदुसि त एंड्रॉयड मोबाइल में तव्हीं जेकॾहिं ऑडियो एडिटिंग करणु चाहियो था त उहा कीअं कंदो ऐं कहिड़ी एप्लीकेशन में कंदो। ऑडियो एडिटिंग सां मुराद ईअं आहे त जेकॾहिं तव्हीं पंहिंजी वॉइस खे रिकॉर्ड कयो था या यूट्यूबर्स आहियो, तव्हां पंहिंजो वीडियोज़ रिकॉर्ड कयो था, उन जी जेका ऑडियो आहे उन में नॉइस आहे या उनखे थोरो एम्पलीफाई करणु चाहियो था या उनखे कुझु बहितरी ॾियणु चाहियो था या थोरी उनजी स्पीड खे इम्प्रूव घटि वधि करणु चाहियो था त उहो सभु कुझु तव्हां कीअं था करे सघो। अॼु आउं उन बारे में तव्हांखे सेखारींदुसि। उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन जी बि तव्हांखे रिव्यू ॾींदुसि। त जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, सम्झो सम्झायो मुंहिंजो तव्हांजो सभिनी जो नओं चैनल आहे ऐं सिंधी चैनल आहे, इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी, जंहिंखां तव्हां मुस्तफ़ीद थी सघंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जो ॿियो तरीक़ो इहो बि आहे त मुंहिंजे वीडियोज़ जे पासे खां हिकिड़ो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करण सां बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जनाब जंहिं एप्लीकेशन जी अॼु आउं ॻाल्हि कयां पियो उन जे एप्लीकेशन जो नालो आहे लेक्सिस ऑडियो एडिटर। लेक्सिस ऑडियो एडिटर जनाब इन खे ओपन कंदव त ईअं खुली वेंदो ऐं हीअ एप्लीकेशन तव्हांखे प्ले स्टोर में आराम सां मिली वेंदी। जेकॾहिं न त पोइ आउं तव्हांखे इन जो हिकिड़ो लिंक ॾेई सघां थो ऐं ॾींदुसि। हाणे हिन खे जीअं ॾेई छॾंदुसि तव्हां उतां बि डाउनलोड करे सघो था। जनाब हाणे ही जीअं ई तव्हां ॾिसी सघो था, ही खुले पई ऐं ईअं इन तरीक़े से खुलंदी। इन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा बटन जेके ॾिनल आहिनि, जेकॾहिं तव्हां कंहिं फाइल खे ओपन करणु चाहियो था त ओपन करे सघो था। सेव करण जो ऑप्शन पोइ आहे ऐं रिकॉर्ड करणु चाहियो था त उन जे लाइ बि ही रेड कलर जो जेको डॉट वारो बटन आहे, इहो रिकॉर्ड जो आहे, ही स्टॉप जो आहे ऐं ही प्ले जो आहे। हाणे जनाब ही ऑलरेडी मूं वटि आहे, पर जेकॾहिं पाण नओं प्रोजेक्ट शुरू कयूं था, रिकॉर्डिंग कयूं था त ही रिकॉर्ड वारे बटन खे क्लिक कंदुसि ऐं ही चए पियो जेका फाइल आहे इन खे रिमूव कयूं ऐं रिमूव करे छॾी आहे। हाणे पाण कैंसिल कंदासीं ऐं सॉरी जनाब ही तव्हां ॾिसी सघो था। हाणे रिकॉर्डिंग शुरू थी वई आहे ऐं आउं तव्हांखे थोरो रिकॉर्ड करे ॾेखारियां थो। जनाब मुंहिंजो नालो आहे इंसाफ़ अली मेमण। मां तव्हांजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु हाज़िर ख़िदमत आहियां। जनाब ही इनखे स्टॉप कंदासीं ऐं तव्हां ॾिसी सघो था जेको कुझु असां चयोसीं उहो रिकॉर्ड थी वियो आहे। इनखे प्ले करे तव्हां चेक करियो। ऐं जनाब जेका रिकॉर्डिंग थींदी उन जी जेको टाइम लाइन ॾिसो पिया इन में अची वई आहे। हाणे हिन खे तव्हां को बि इफेक्ट ॾियणु चाहियो था त पहिरीं इन खे क्लिक कयो ऐं उन खां पोइ ये जेके 3 डॉट्स मथे ठहियल आहिनि तव्हां ॾिसी सघो था, इन खे क्लिक कंदव त इन में तव्हां ॾिसी सघो था इंपोर्ट मिक्स करिणो आहे, अफेक्ट आहे, ॿिया बि काफ़ी ऑप्शन आहिनि, पर अफेक्ट्स में वेंदासीं। अफेक्ट्स में वञण खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं आहिनि। इन जी पिच खे चेंज करे सघो था, टेम्पो इन जो वधाए सघो था, चेंज स्पीड करे सघो था। पाण हलंदासीं नॉइस रिडक्शन में। नॉइस रिडक्शन सां मीनिंग इहा आहे त जेकॾहिं तव्हांजे साउंड में कंहिं बि क़िस्म जी नॉइस आई आहे, जीअं पंखे जो आहे या ॿाहिरि जेका आवाज़ आहे, उन खे तव्हां कीअं रिमूव करे सघो था। उन जे लाइ साईं जीअं ई क्लिक कंदो नॉइस खे उन ईंदो, इन खे तव्हां एडजस्ट करे सघो था। ऐं आउं तव्हांखे सजेस्ट ईअं कंदुसि त जीअं मूं एडजस्ट कयो आहे इन खे ईअं करे इन जी बहितर क्वालिटी तव्हां वठी सघो था। ऐं ईअं करण खां पोइ अप्लाई कंदव। जीअं ई अप्लाई कंदव त इन खे अप्लाई करणु शुरू कंदो ऐं जनाब अप्लाई थी वियो आहे। हाणे तव्हां इन खे प्ले करे बि ॾिसी सघो था। इन जी जेका नॉइस आहे कुझु बहितर आहे ऐं तव्हां पंहिंजे हिसाब सां इन खे चेंज करे सघो था। इन खे स्टॉप कयो ऐं हिन जे कॾहिं हिन जे साउंड खे थोरो अञा बि इम्प्रूव करणु चाहियो था त इन खे क्लिक कयो, वरी अफेक्ट्स में वञो ऐं हिते तव्हां ॾिसंदव त इन जेका
इक्वलाइज़र एम्पलीफायर आहे, इन खे क्लिक कंदो। इन खे क्लिक करण खां पोइ इन जी क्वालिटी खे तव्हां बहितर करे सघो था, जेतिरो तव्हां चाहियो था त उन खे इहो इम्प्रूव करे सघो था। हीउ जेको बटण आहे हिन खे 10 ते 8 ते 7 ते या 6 ते 7 सूट तमामु सुठो रहंदो। इन खां वधाईंदव त कुझु थी वेंदो। ईअं क्लिक अप्लाई ते कंदव त हीअ अप्लाई थी वेंदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीअ अप्लाई थिए पियो। थोरी देरि वेट कंदासीं, हीअ अप्लाई थी वियो आहे। हाणे जेकॾहिं हिन खे प्ले कंदो ॾिसी सघो था साउंड हिन जो कुझु बहितर थी वियो आहे। त जनाब इन ई तरीक़े सां तव्हां पंहिंजी रिकॉर्ड कयल ऑडियो खे इम्प्रूवमेंट ॾेई सघो था, बहितर करे सघो था, एम्पलीफायर ॾेई सघो था ऐं कई शयूं इन में मौजूदु आहिनि। इफेक्ट्स में वञी तव्हां इन खे मुख़्तलिफ़ नमूने सां रिवर्स करे सघो था, नॉर्मलाइज़ करे सघो था, चेंज पिच करे सघो था। पिच सां मुराद हिन जी जेको टेम्पो जेको आहे थोरो चेंज करे सघो था ऐं स्पीड हिन जी वधाए सघो था, नॉइज़ रिडक्शन करे सघो था, कंप्रेस करे सघो था, इको ॾेई सघो था। सपोज़ इको में था हलूं त इको जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था थोरो डिले कयो ऐं डिले वारे ऑप्शन खे कयो ऐं थोरो इम्प्रूव करे इनखे अप्लाई कयो। हीअ तव्हां पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं सेट कंदो त तव्हांखे वधीक थींदी। हीअ थी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हीअ ॾिसो था इको अची वियो आहे ऐं इको कुझु बहितर कोन पियो लॻे, पर तव्हां पंहिंजे नमूने सां जेकॾहिं इनखे सेट कंदो त हीअ सेट थी वेंदो। त अॼोको मुंहिंजो जेको मतिलबु हो उन में तव्हांखे ॿुधायो पिए त एंड्रॉइड मोबाइल में जेकॾहिं तव्हां कंहिं बि ऑडियो फाइल खे जेकॾहिं बहितरी ॾियणु चाहियो था, इम्प्रूव करणु चाहियो था त उन जे लाइ हिन खां बहितर को सॉफ्टवेयर कोन्हे। लेक्सिस ऑडियो एडिटर इज़ द बेस्ट ऐप फॉर द ऑडियो एडिटिंग। त जनाब इहो हो मुंहिंजो अॼोको टॉपिक। हाणे तव्हां इनखे ज़रूरु इस्तेमालु कंदो। इन जी लिंक ऐं तव्हांखे डिस्क्रिप्शन में बि ॾेई छॾींदुसि ऐं प्ले स्टोर तां बि तव्हां इनखे डाउनलोड करे सघो था। हाणे इनजे सेव करण जो मसइलो आहे। सेव करण जे लाइ मथे ओपन जे पासे खां सेव जो बटण आहे, इनखे क्लिक कंदो ऐं हीअ तव्हांखे ॿुधाए पियो सेव कयो। सेव कंदो ऐं हिन जे फॉर्मेट खे चेंज करे सघो था। हाणे फॉर्मेट में MP3 बि करे सघो था, वेब में बि करे सघो था ऐं फ्लैक में। पर आउं तव्हांखे सजेस्ट कंदुसि जेकॾहिं तव्हां यूट्यूबर आहियो ऐं तव्हां पंहिंजी वीडियो खे यूट्यूब में अपलोड करणु चाहियो था त उन जे लाइ सुठो फॉर्मेट जेको आहे M4A जे नाले सां इनखे क्लिक करे ऐं इनखे सेव करे सघो था। सेव जे बटन खे क्लिक कंदो त हीउ सेव थियणु शुरू थींदो। फ़िलहालु मूंखे इहो सेव करणो कोन्हे, इन करे आउं उनखे कैंसिल थो कयां। मुंहिंजो मतिलबु हो तव्हांखे हिन सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधाइणु। त जनाब अॼोको मुंहिंजो इहो टॉपिक आउं हिते ई ख़तमु कयां थो। उमेद आहे तव्हांखे ख़बर पई हूंदी त बहितरीनु एडिटर कहिड़ो आहे। ऐं जनाब वेंदे मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट, सम्झो सम्झाए खे सब्सक्राइब कयो। नओं चैनल आहे, सिंधी चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे, मुंहिंजो चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब कंदव त सब्सक्राइब करण जो को स्पेशल तरीक़ो कोन्हे, आसान तरीक़ो आहे। सब्सक्राइब जे लाइ रेड कलर चैनल में वञो, रेड कलर जो बटन ईंदो, उनखे क्लिक कयो ऐं बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। ऐं सब्सक्राइब करण जो ॿियो तरीक़ो आहे, मुंहिंजे वीडियो में सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे बि क्लिक कंदव त इन सां बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि पुछी सघो था। इंशाअल्लाह मां उनजो जवाबु ॾींदुसि। ऐं हाणे आउं इन वीडियो खे ख़तमु कयां पियो इन दुआ सां त अल्लाह साईं तव्हांखे आबाद ऐं ख़ुशि रखे। अस्सलामु अलैकुम।